बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सिंधी बोचखाने में खुश आमदीद। अॼु कुझु स्पेशल ठाहींदासीं। सो ठाहींदासीं छोलनि मां ऐं कोफ़्तनि मां। उनखे असीं छा ठाहींदासीं इहो त अचो त तव्हांखे ॾेखारियांव थी। कोफ़्ता त मूं पहिरियों ई ठाहे रखिया आहिनि, उनजी मां डिस्क्रिप्शन तव्हांखे बॉक्स में ॾेई छॾींदसि त उहे कीअं ठाहिबा आहिनि, या जेकर तव्हां वटि अवेलेबल हुजनि। मां उनखे शॉपर इन लाइ रखंदी आहियां त जीअं उहे पाण में मिक्सअप न थी वञनि। उनखां पोइ हिकिड़ो हिकिड़ो कोफ़्तो कढी उन्हनि खे मां तरणो रखियो आहे ऐं छोलनि खे बॉइल करे छॾियो आहे ऐं एतिरो बॉइल कयो आहे जो ही सफ़ा नरम थी विया आहिनि। उनखां पोइ 2 प्यालियूं मतिलबु हिन में मां हिकिड़ी प्याली ॾेखारी आहे, उनखां पोइ 2 प्याली खणी ऐं मां उनखे ग्राइंड कयो आहे। उन सां गॾु आलू ग्राइंड करे रखिया आहिनि। हीअ बसर जो दाग़ कंदासीं, साइड ते ॾिसंदा ईंदासीं असांजा कोफ़्ता सड़नि न, उहे हल्की बाहि ते पचाइजो त जीअं सुठे नमूने सां ॻरी बि वञनि न। उनखां पोइ वरी दाग़ असांजो थिए पिए थो, जेको बसर जो असां पेस्ट ठाहियो आहे उन सां असांजी ग्रेवी तमामु सुठी थींदी। उनखां पोइ टमाटनि जो मतिलबु ग्राइंड करे उहो बि उन दाग़ में विझंदासीं ऐं जेसिताईं तेल अलॻि थिए तेसिताईं उनखे भुञंदा रहंदासीं त जीअं उनजो हिकिड़ो मसालो को बि असांखे कचोपन उनजो महसूसु न थिए। इन जे करे असां उनखे सुठे नमूने सां भुञंदासीं। उनखां पोइ अचे थी मसालनि जी वारी, जंहिंमें जीरो, लूणु, कढ़ाई गोश्त मसाला, धाणा, हेड ऐं ॻाढ़ा मिर्च था अची वञनि। तव्हां पंहिंजे हिसाब सां विझिजो जेतिरो तव्हां मतिलबु मिर्च वधीक खाइणु चाहियो, लूणु वधीक खाइणु चाहियो। बाक़ी धाणा ऐं हेड ओतिरा ई खपंदा जेतिरा हिन में आहिनि, यानी हिकिड़ो धाणनि जो चमिचो ऐं चुटकी भर तव्हांखे हेड खपंदी। उन मसालनि खे बि उन दाग़ में एतिरो मिलाईंदासीं जो तव्हांखे ख़ुशबू महसूसु थियणु लॻे। उनखे मसाले खे सुठे नमूने सां भुञंदासीं, छो जे करे जो जेॾीमहिल असां जेके छोला ऐं आलू ग्राइंड करे रखिया आहिनि उहो मिक्सचर हिन में विझंदासीं त मसालनि खे भुञण जो असां टाइम कोन मिलंदो। इन जे करे थूम अदरक जो थोरो पेस्ट विझंदासीं, उनखे बि सुठे नमूने सां भुञंदासीं। जॾहिं इहे सभु भुञी वेंदा त ईअं न त असांजो मसालो सड़े, इन जे करे असां थोरो उन में पाणी जो मतिलबु छिटकार विझंदासीं या अधु प्याली खनि विझंदासीं। इन खां वधीक असांखे प्याली उहा नाहे पाणी जी नाहे विझणी। उनखां पोइ उहा पेस्ट असां उन में विझंदासीं 1 प्याली भरे, जेके हिकिड़े छोलनि जी ऐं आलू, हिकिड़ो आलू ऐं छोला जेके आहिनि से ग्राइंड करे। थोरो अगरि पाणी जी ज़रूरत हुजे त विझिजोसि, जेको छोलनि जो ई पाणी निकिरे थो उन सां तव्हां ग्राइंड करे अहिड़े तरीक़े सां उनजी पेस्ट ठहंदी। जेतिरी तव्हांखे घाटी ग्रेवी खपे उन हिसाब सां तव्हां रखिजोसि। उनखां पोइ जेके असां कोफ़्ता फ्राए कया आहिनि उहे उन में विझंदासीं, हिकु हिकु करे विझंदासीं, छो की ईअं न त असांजा कोफ़्ता टुटी पवनि। उनखां पोइ अची असां छोला विझंदासीं। छोला जेतिरा तव्हां खाओ ओतिरा ई विझो। मां इनखे आराम आराम सां घुमायो आहे, सिर्फ़ु एतिरो जो थोरी देरि में असांजा उहे कोफ़्ता सुठे नमूने सां पची वञनि। 10-15 मिंटनि खां पोइ असांजा कोफ़्ता सुठे नमूने सां पची वेंदा, छोले जी ग्रेवी सुठे नमूने सां तयारु थी वेंदी ऐं असां उनखे सर्व कंदासीं। तव्हां ठाहियो, खाओ ऐं तव्हां ॿुधायो त तव्हां छोलनि जी अगरि भाॼी ठाहिणी हूंदी आहे त तव्हां कहिड़े तरीक़े सां ठाहींदा आहियो। मां हिनखे जीअं बाहि बि हल्की ॿरे पई थी, अगरि हुनजी तव्हां ग्रेवी मथे अची वञे त उहा बि मां सावनि मिर्चनि सां सर्व कयो आहे। ठाहे खाई इंजॉय कयो। अल्लाह हाफ़िज़।